ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवानी। कोहिस्तानी पट्टीअ में 62 माण्हुनि तोड़े कब्ज़ा किरनि पारां कोहिस्तानी ज़मीन ते कयल कब्ज़नि बैदि हाणे कोहिस्तान वासियुनि खे पंहिंजे ई ज़मीन मां देवियुनि जूं काठियूं करणु तोड़े विकिरो करण ते बि पाबंदी मणे छॾी। ज़ोरी 2000 रुपया गाॾी भत्ते जी ओगाड़ी शुरू। बेरोज़गारी सबबि कोहिस्तान वासी सख़्तु परेशान। मुतासिरा माण्हुनि पारां काठियुनि जूं गाॾियूं भरे रोड ब्लॉक करे एहतिजाज शुरू करे छॾियो आहे। उन सिलसिले में कोहिस्तान पट्टी सिरे जे रहवासियुनि मुतासिर रहवासियुनि जमाल ख़ासकेली, दिलदार, हबीब, मंसूर, एहसान, कमाल, तोरू, नज़ीर ख़ासकेली ऐं ॿियनि दाहिंदे चयो त हिक तरफ़ अॻु ई कोहिस्तानी ज़मीन ते 62 माण्हू लैंड ग्रेबरनि तोड़े सरमाएदारनि कब्ज़ा तोड़े वालारूं करे संदन मिल्कियत ते कब्ज़ा करे वरिता आहिनि, जिते मक़ामी कोहिस्तान वासियुनि खे रोज़गार बि नथो मिले। बेरोज़गारी जी हालत में कोहिस्तान वासी पंहिंजे ई कोहिस्तानी ज़मीन सिरे थाणो बुलाखान, मूल ऐं ॿियनि इलाइक़नि मां काठियूं करे बचनि जे पेट गुज़र कनि पिया, जेको बि 62 माण्हुनि खे बर्दाश्त नथो थिए। जिन असां ते पंहिंजी ई ज़मीन मां देवियुनि जूं काठियूं वढे रोज़गार करण ते पाबंदी लॻाए छॾी आहे, जेकी खाउन ज़बरदस्ती 2000 रुपया फी गाॾी तां भतुल वसूल कनि था। न ॾींदड़ गाॾियुनि वारनि खे बीहारे सख़्तु परेशान कयो वञे थो, जंहिं जूं दाहूं हद जी पुलिस नूरियाबाद ऐं सिरी यूसी चेयरमैन समेत इलाइक़े जे मोज़िन खे ॾिनियूं आहिनि, पर संदन दाहूं कुकुनि ते केर बि ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे, जंहिं करे मजबूर थी देवियुनि जे काठियुनि सां भरियल गाॾियुनि समेत रोड ते एहतिजाज शुरू करे छॾियो आहे। हुननि चयो त हद जी पुलिस असांजे मदद करण बजाए असां उहा बि 62 माण्हुनि जी चुर्च ते असांखे परेशान करे रही आहे, जंहिं हिन खां अॻु में बि असांजूं केतिरियूं ई गाॾियूं थाणे ते खणी वञण बैदि काठियुनि ते कब्ज़ो करे असांखे नुक़सानु पहुचायो वियो आहे। हुननि घुर कई त खेनि 62 माण्हुनि तोड़े उन्हनि जे भताखोरनि जी सियादतुनि मां निजात ॾियारे खेनि पंहिंजे ई ज़मीनुनि मां काठियूं करण जी इजाज़त ॾेई खेनि रोज़गार करण जो मौक़ो फ़राहम करे खेनि बिला जवाज़ तंग कंदड़ पुलिस ऐं उन्हनि जे हवारियुनि मां निजात ॾियारी वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।